नहल जी आयत नंबर 41 खां तिलावत आहे। अल्लाह पाक हिन सूरत में जीअं मुंड खां वठी करे आख़िरत जे वाक़ियात खे, मआद खे, इंसान जे मौत खे ऐं रब साईं पंहिंजी तौहीद खे ज़िक्र करणु फरमायो, अहिड़ी तरह वरी जंहिं इंसान ईमान वारे अल्लाह जे इन हुक्म जे लाइ क़ुर्बानी ॾिनी, अल्लाह पाक उन जी क़ुर्बानी खे ज़िक्र फरमायो। मक्कतुल मुकर्रमा में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 40 सालनि जी उमिरि में साईं जन जे मथां वही नाज़िल थी। उन खां बाद में साईं जन महिनत जी इंतिहा करे छॾी। हेॾां साईं जन महिनत कंदा रहनि ऐं होॾां वरी काफ़िर जेके आहिनि उन्हनि वरी इनकार जी इंतिहा करे छॾी। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी जा ईज़ाब तकलीफ़ूं, हता के साईं जन खे मको छॾे करे हिजरत करणी पई। सभ खां असुल में जेके हिजरतूं थियूं उहे 2 हिजरतूं थियूं। हिकु हिजरत थी पहिरियां हबश जे तरफ़ ऐं ॿी हिजरत जेका थी उहा मदीनतुल मुनव्वरा जे तरफ़ हिजरत थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हबश जे तरफ़ त हिजरत में कोन विया हुया, अलबत्ता ॿियनि सहाबा किराम खे साईं जन हुकुम फरमायो ऐं उहे जेके हिजरत करे हबश जे तरफ़ रवाना थिया। जॾहिं वरी पाण साईं जन खे अल्लाह जो हुकुम आयो, साईं जन जेको आहे मके मां हिजरत फरमाई मदीने जे तरफ़, त अल्लाह तबारक व तआला उते वरी नुसरत बि इन मुस्लमाननि जे हक़ में लिखणु फरमाई ऐं जेके हबश विया हुया उन्हनि मां केतिरा घणा क़दर जेके आहिनि साहबा वरी पंहिंजी हिजरत हेॾे मदीने जे तरफ़ आया, सफ़र करे मदीने जे तरफ़ अची करे रहणु लॻा। सो अल्लाह पाक उन्हनि जी हिन क़ुर्बानी खे बयानु फरमायो वल्लज़ीना हाजरू फिल्लाह, इन्हनि मां उहे बि आहिनि जिन हिजरत कई अल्लाह जे रस्ते में। ऐं हिजरत जेका आहे उहा 2 क़िस्मनि जी आहे। हिकु आहे हिजरत उहा जेका इंसान जानी हिजरत करे, नफ़सानी हिजरत करे। इंसान अल्लाह पाक अल्लाह जे नबियनि में हिजरत करणु फरमाई आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उनखे ख़ौफ़ थियो त इहे किप्ती जेके आहिनि मुंहिंजे मथां कंहिं सख़्तीअ खे नाफ़िज़ कंदा, त अल्लाह जे हुक्म सां मूसा अलैहिस्सलाम इहा मिस्र छॾे करे वञी जेको उन शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम जे तरफ़ वञी करे रहिया। ऐं अहिड़ी तरह वक़्तनि फ़वक़्तनि जॾहिं आज़माइशूं ईंदियूं रहियूं, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम बि पंहिंजे इलाइक़े मां हिजरत कई। इन्नी मुहाजिरुन इला रब्बी सयादीन। सो हिकु त हिजरत इहा आहे जेको इंसान पंहिंजे जिस्म सां हिजरत करे, ऐं ॿी हिजरत उहा आहे जीअं हदीस पाक में अचे थो, फरमाए त वल मुहाजिर मां नहल्लाहु अन्हु। असल हक़ीक़ी हिजरत इहा बि आहे त इंसान उन शइ खां हिजरत करे जेका अल्लाह जी ज़ात मनो फरमायो, जेका रब ऐं रब जे रसूल मनो फरमायो, इंसान उनखे छॾे ॾे। इहा आहे हिजरत। असल हिजरत इंसान जी इहा आहे जेकॾहिं पंहिंजे घर में रही करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी छॾे ॾिनई, इहा वॾे क़िस्म जी हिजरत इहा आहे। इन हिजरत जे करे अल्लाह पाक ज़िंदगी जे अंदरि बरकत अता फरमाईंदा वल्लज़ीना हाजरू फिल्लाह। इन्हनि मां उहे माण्हू जिन हिजरत कई अल्लाह जे रस्ते में, मिन बाद मा ज़ुल्म थियण खां बाद में उन्हनि ते ज़ुल्म थियो, तकलीफ़ूं आयूं, लनुबव्विअन्नहुम फिद दुनिया हसना। अल्लाह पाक फरमाई असां इन्हनि खे इन जे करे इहो हौसलो अल्लाह पाक ॼण फरमाए, इन हौसले जे करे उन्हनि जेको अल्लाह जे रस्ते में पंहिंजी जान क़ुर्बान कई, माल क़ुर्बान कयो, हता की अल्लाह पाक पोइ दुनिया जे अंदरि अहिड़ी उन्हनि खे जॻह सुहिणी ॾियणु फरमाई, जो फरमाई त मदीने जे अंदरि पंहिंजा ठिकाणा ठाहे करे वेठा। सभ खां पहिरियां इस्लाम जी पहिरीं जेका हुकूमत क़ाइमु थी उहा मदीनतुल मुनव्वरा में क़ाइमु थी। इहा उन सहाबा किराम जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़ुर्बानियुनि जो नतीजो हुयो। हुननि क़ुर्बानियूं ॾिनियूं, हिकिड़नि जेका आहिनि क़ुर्बानी ॾिनी। जीअं हाणे जेको आहे इन चाइना में ग़ैर मुस्लिम मुल्क आहे, पर जॾहिं तकलीफ़ आई त हिकिड़ा त जेके आहिनि उनजे अंदरि बीमारी सां विढ़ंदे विढ़ंदे वफ़ात करे विया, ॿिया उहे आहिनि जिन वरी पंहिंजा एतमाम कया। दुनिया जेको अॼु चाइना जे एहतियात जा मिसाल वेठी थी त वाह, हेतिरा हज़ारे माण्हू हुते मुआत सही, पर ॿियनि जी जेका हुननि हिफ़ाज़त कई ऐं जेको आहे बीमारी खां पंहिंजो पाण खे बचाए विया। असुल जेका आहे मुस्लमान जे लाइ बि इहो ई हुकुम आहे त मुस्लमान जेको आहे पंहिंजो पाण खे अहिड़ो महफ़ूज़ रखे, चाहे दीनी एतबार सां चाहे दुनियावी एतबार सां, जो इंसान दुश्मन जे हमले खां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखे। ऐं अल्लाह पाक पंहिंजी कुदरत ऐं ताक़त ॾेखारी। इंसान एहतियात कंदो, हर शइ कंदो। तवक्कुल एहतियात जेको आहे तवक्कुल जे ख़िलाफ़ु न आहे। ईअं न आहे त माण्हू जेको आहे पंहिंजो पाण गाड़ी वेठा तवक्कुल हूंदी त मरंदो न त ठहियो। एहतियात तवक्कुल जे ख़िलाफ़ु न आहे। एहतियात बि शरीयत जे अंदरि आहे, तवक्कुल बि शरीयत जे अंदरि आहे। एहतियात जो मतिलबु इहो आहे त जॾहिं इंसान जे मथां जॾहिं का तकलीफ़ अचे, पंहिंजे अकुल जे मुताबिक़ इंसान उन खां बचण जी कोशिशि कंदो, पर उन जे बावजूदु जॾहिं रब जो हुकुम अची वञे त उन ते वरी तवक्कुल कंदो। अल्लाह
मूं त पंहिंजो एहतियात कयुमि, मां पंहिंजो पाण खे बीमारी खां बचाइण जी कोशिशि कयुमि। हाणे जेकॾहिं रब जो हुकुम अची वियो त हिनखे चइबो तवकुल, बाबा अलाह जे मथां तवकुल आहे। सो अहिड़ी तरह फरमाई त लनबवी अन्नहुम फिद दुनिया हसना, दुनिया जे अंदरि असां उन्हनि खे बहितरीन ठिकाणो अता फरमायोसीं, जॻह अता फरमाईसीं। वल अजरुल आख़िरत अकबर, ऐं फरमी आख़िरत में बि उन्हनि जे लाइ बहितरीन जॻह आहे, तमामु अज़मत वारी जॻह आहे। लौ कानू यालमून, फरमाई काश जो उन्हनि खे इन शइ जो इल्मु हुजे। अल्लज़ीन सबरू, फरमाई जिन माण्हुनि सब्र कयो। हाणे उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं, उन्हनि खे पंहिंजा ॿार क़ुर्बान करणा पिया, पंहिंजो माल क़ुर्बान करणो पियो, पंहिंजो वतन क़ुर्बान कयो, इहो सब्र आहे न इन्हनि ते। दीन जे करे उन्हनि सब्र इख़्तियार कयो। ऐं वाला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं अॻिते जेके आज़माइशूं आयूं इन्हनि आज़माइशुनि जे अंदरि अलाह जे मथां तवक्कुल रखियो। आज़माइश जे मथां अल्लाह तबारक व तआला ते तवक्कुल रखियो। फरमाई त अल्लाह पाक उन्हनि जी तवक्कुल ऐं सब्र जे करे उन्हनि खे कामयाबी अता फरमाई। वमा अरसलना मिन क़ब्लिका इल्ला रिजालन नूही, फरमाई त असां तोखां अॻु में बि जेके रसूल मोकिलियासीं उहे मर्द मोकिलियासीं। औरतुनि खे फज़ीलत ज़रूरु मिली, जीअं हज़रत मरियम खे फज़ीलत मिली, फ़िरौन जी घरवारी हज़रत आसिया खे फज़ीलत मिली, उन इस्लाम आंदो, अल्लाह पाक उनखे फज़ीलत अता फरमाई, पर उनखे नुबुवत न मिली। फरमाई हमेशह नुबुवत मर्दनि में रही आहे। असां उन्हनि जे तरफ़ वही कयोसीं। फसअलू अहल ज़िक्र, हिकु त आहे तव्हां क़ुर खे पढ़ो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे पढ़ो। ऐं फरमाई वरी जॾहिं तव्हांखे सवाल अचे, इन्हनि खां वधीक जेके मामला तव्हांखे उन में नज़र न अचनि, तव्हां अहले इल्म खां, अहले क़ुर खां, अहले हदीस खां ऐं इन क़ुर वारनि खां, फ़क़ीहनि खां, मुजतहिदनि खां तव्हां सवाल कयो। फरमाई तव्हांखे ख़बर न आहे, उन्हनि खां सवाल कयो, तव्हांखे इल्म जी ख़बर पइजी वई। इन कुंतुम ला तालमून, जंहिं शइ जो तव्हांखे इल्मु न आहे तव्हां आलमनि खां सवाल कयो। दुनिया जे अंदरि जंहिं बि शइ जो, जीअं डॉक्टर आहिनि, डॉक्टर चवनि था एहतियात कयो वबा में, असां बि एहतियात कयूं था न, पंहिंजी त नथा हलायूं बाबा असां मौलवी आहियूं डॉक्टरनि चवनि छो वठूं, ईअं न आहे। बल्कि उन तबीब जे एतबार सां, इंसानी जिस्म जे एतबार सां जेके माहिर डॉक्टर आहिनि उन्हनि जो मशवरो वठिबो। ऐं वरी उन्हनि खे बि इहो चइबो त जेके ॿिया माहिर आहिनि इल्म जे एतबार सां, उहे वरी उलमा जो चवणु वठो। अल्लाह पाक कंदो आहे। अल्लाह साईं अवां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।